ट्रिब्यून बुरुड़ा खां ख़बर शामिल कयूं पिया। जान मोहम्मद अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ यूसी 40 जाफर खान लिगारी में पीपी उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ पीपी यूथ विंग सिंध सदर जावेद नायब लिगारी, पीपी यूसी चेयरमैन जे उम्मीदवार साईं बख्श लिगारी, जिला काउंसिल जे मेंबर सिकंदर लिगारी, पीरो खैर शाह, राजा आफ्ताब लिगारी, रईस सादिक लिगारी, शमसुद्दीन लिगारी, हाजी गुलशर खासकेली, फरमान लिगारी चूंड मुहिम सिलसिले में मोटरसाइकिल रैली कढी यूसी जाफर खान लिगारी जे वार्ड नंबर 2 ऐं वार्ड नंबर 3 जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी वोटरनि सां कार्नर गॾिजानियूं कयूं। उन दौरान मथियनि वार्डनि जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि पीपी उम्मीदवारनि जी हिमायत जो ऐलान पिणु कयो। कढियल चूंड मुहिम रैलीअ दौरान पीपी यूथ सिंध जे सदर जावेद नायब लिगारी, यूसी चेयरमैन जे उम्मीदवार साईं बख्श लिगारी ऐं ॿियनि साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी जाफर खान लिगारी पीपीअ जे हिक ॿी लियारी आहे। 26 जून ते यूसी जाफर लिगारीअ समेत ज़िले जो अवाम पीपीअ सां गॾु हूंदो ऐं उन गॾु हुअण जो सबूत ज़िले जे काफ़ी यूसीज़ मां पीपी उम्मीदवारनि जो बिना मुक़ाबले कामयाब थियणु असांजे मुखालिफ़नि खे पंहिंजी नाकामीअ ते हमेशह जीअं सियासी मातम करण खां सवाइ कुझु न मिलंदो। पीपी रैलीअ में मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुचण ते सभई माण्हुनि पीपी अॻुवाणनि खे अजरकू पाराए गुलनि जी वर्खा सां भरपूर इस्तक़बाल कयो।